ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया। ठठो खां 9 महीना अॻु ठठे जी अदालत में प्यार जो परनो कंदड़ नारी शहज़ादी धीअ अल बचायो मंगणहार ज़ाल दिलबर खोसो हाल रहंदड़ कची आबादी मकली असल रहंदड़ गुलशन शहबाज़ कॉलोनी जामशोरो खे पंहिंजे वालिद अल बचायो मंगणहार धोखो करे कराची में घुराए उनखे पंहिंजे वेगे मामे शरीफ़ मंगणहार हथां कराची में कुहाड़ियूं हणाए बेदर्दीअ सां क़तल कराए छॾियो आहे, जेकी मकली ठठो जामशोरो ऐं ॿियनि इलाइक़नि में पसंदि जो परनो करण बैदि दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल हुआ। जितां 9 महीननि बैदि नारी शहज़ादीअ जे पीउ अल बचायो मंगणहार पंहिंजे धीउ खे मिलण बहाने धोखे ते कराचीअ घुराए खेसि वेगे मामे हथां क़तल कराए संदसि मुड़ुस दिलबर खोसो ते घर वीरान करे छॾियो आहे। साफ़िन सां ॻाल्हाईंदे मक़तूला शहज़ादीअ जे मुड़ुस ज़िला जामशोरो जे ॻोठु यूसुफ खोसो जे रहवासी दिलबर खोसो चयो त हिन 9 महीना अॻु 10/11/2022 ते शहज़ादी मंगणहार सां पसंदि जी शादी कई हुई ऐं ॿिन्ही ख़ुशहाल ज़िंदगी पई गुज़ारी। कुझु ॾींहं अॻु संदसि घरवारी ज़ाल जे पीउ अल बचायो खोसो वतन पहुची पंहिंजे न्याणीअ खे मिलण बहाने कराची वठी वञी खेसि संदसि वेगे मामे शरीफ़ मंगणहार हथां कुआरनि जा वार कराए बेदर्दीअ सां खेसि क़तल कराए संदसि घर उजाड़े छॾियो आहे। हुन चयो त संदसि घरवारी ज़ाल खेसि क़तल थियण खां अॻु फ़ोन ते वॉइस मैसेज मोकिले ख़बरदार कयो हो त खेसि धोखे सां घुराए खेसि क़तल करण जी साज़िश सिटी पई वञी। हाणे तूं मूं तां आसरो पले छॾे हुन घुर कई त संदसि इंसाफ़ करे संदसि घरवारी शहज़ादीअ जे कातिलनि वेगे मामे शरीफ़ मंगणहार नारी जो वालिद अल बचायो मंगणहार ऐं ॿियनि मथां केस दाख़िल करे समूरनि कातिल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि कैफ़रे किरदार ताईं पहुचाए बेगुनाह क़तल थियल संदसि घरवारी खून सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सख़्तो एहतिजाज सां गॾु इंसाफ़ लाइ अदालत वेंदुसि।